हम खबर बवासा शेयर कंदा तो पीटीआई चेयरमैन इमरान खान 5 मई ते इस्लामाबाद तरफ़ लॉन्ग मार्च जो ऐलान करे छॾियो आहे। असेंबलियूं टुटण ऐं चूंड तारीख़ जो ऐलान बैदि ई इस्लामाबाद मां उथंदासीं, इहो चवणु आहे अॻूणे वज़ीर आज़म जो। हुन जो चवणु हो त फ़ौज खे चवां थो, तव्हां चयो हो त असां न्यूट्रल आहियूं, त हाणे न्यूट्रल ई रहिजो। आख़िर ताईं वेंदुसि, जान जी कुर्बानी ॾियण लाइ तयार आहियूं, पर चोरनि खे तस्लीम न कंदासीं। लॉन्ग मार्च के इस्लामाबाद अचण ॾियणो आहे या न, फ़ैसिलो तहारी कंदा। ख़बर के हवाले से नाज़रीन अवांखे कोई ॿीहर आगाह कंदा। या अहम ख़बर अवां सां शेयर कंदा तो पीटीआई चेयरमैन इमरान खान 5 मई ते इस्लामाबाद तरफ़ लॉन्ग मार्च जो ऐलान करे छॾियो आहे। असेंबलियूं टुटण ऐं चूंड तारीख़ जे ऐलान बैदि ई इस्लामाबाद मां उथंदासीं। अॻूणे वज़ीर आज़म जो इहो चवणु आहे त फ़ौज खे चवां थो त तव्हां चयो हो त असां न्यूट्रल आहियूं, त हाणे न्यूट्रल ई रहिजो। इहो चवणु आहे इमरान खान जो। आख़िर ताईं वेंदुसि, जान जी कुर्बानी ॾियण लाइ तयार आहियूं, पर चोरनि खे तस्लीम न कंदासीं।